असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं मेरापुर जे बुनियादी सेहत मर्कज़ में, जिथे लेडी डॉक्टर फातिमा मेमून खे जेको आहे सो हिरासमेंट करण ख़िलाफ़ ऐं उनखे धमकियूं ॾियण जे ख़िलाफ़ ग्रैंड हेल्थ अलायंस पारां जेको आहे सो एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिन मुज़ाहिरे में शरीक जेके डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ जा माण्हू उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदा आहिनि। इन हवाले सां छा चवणु? जी, मुंहिंजो नालो डॉक्टर फातिमा है। जीअं त मां RAC मेरापुर में ड्यूटी डॉक्टर आहियां। उते हिकिड़ो पेशेंट इरफान मलिक जो डिलीवरी जो केस आयल हुयो, पर उन ई महिल उनजो डिलीवरी केस न हुयो। मां हुननि जी डिलीवरी करण खां इनकार कयो, पर हुन पेशेंट मूंसां मिसबिहेविंग कई। मुंहिंजी चादर में हुन हथु विझो। हथु विझण खां पोइ हू नारेबाज़ी बि करे पाण वियो ऐं वरी फेक फेस ID तां मुंहिंजो पिक्स ऐं मुख़्तलिफ़ ख़बरूं शाया करण खां पोइ मुख़्तलिफ़ नंबरनि तां मूंखे कॉल्स कराइण, पैसनि जे लाइ थ्रेड करणु, मेरापुर में कमु करण खां बंदि करण जे लाइ धमकियूं इहे ॾिनियूं पई वञनि। इन जे लाइ मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे, छो जो मूंखे अगरि जानी कोई नुक़सानु पहुतो त मां इन जे लाइ तव्हां सभिनी खे चवां पई। फातिमा तव्हांखे डिटेल में ॿुधायो आहे जेको हुन सां मिसबिहेव कयो आहे ऐं जेको हुनखे धमकियूं ॾिनियूं थी वञनि ऐं उनखे जेको आहे सो कोर्टनि में घसीटियो थो वञे। उन लाइ असां GA तरफ़ां जेको ग्रैंड अलायंस आहे जंहिंमें पैरामेडिकल मेडिकल सभु ऑल स्टाफ नर्सिस टोटली आहियूं, उन एहतजाज करे रहिया आहियूं। तमामु घणो जेको आहे सो तकलीफ़देह आहे असां सभिनि जे लाइ, ऐं ईअं आईंदा न थियणु घुरिजे। ऐं असां चाहींदासीं त असां जेकॾहिं सभिनी जे लाइ ख़िदमत जे लाइ वेठा आहियूं त अॻिलनि खे बि ख़्यालु करणु घुरिजे त हू असांजी जेको आहे सो ख़िदमत जो शुक्रगुज़ार थियनि ऐं उन्हनि जे माइरुनि भेनरुनि जो ख़्यालु कंदा आहियूं। असां सभु डॉक्टर फातिमा सां गॾु आहियूं। दादा असां मुंहिंजा भाइरो असां कतन बि इन शइ खे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहियूं त असांजे पैरामेडिक जी मेडिक जी डॉक्टरनि जी अची इंसल्ट कई वञे, अधी डॉक्टर जी इंसल्ट थी आहे। असां उन लाइ एहतजाज कयो आहे। बाक़ी PA में कॾहिं बि न चाहियो आहे त मेडिकल या पैरामेडिक वारा ड्यूटियूं न कनि। ड्यूटीअ जा असां हामी आहियूं, असां ड्यूटी चोर जी कंहिंजी बि हिमायत कोन कंदासीं, पर इहो बि असां इजाज़त न ॾींदासीं त ॿाहिरियां माण्हू अची असांजी अधी जी इंसल्ट कनि, डॉक्टर जी इंसल्ट कनि। ऐं ॿी ॻाल्हि त इहो जेकॾहिं कंहिंखे का शिकायत आहे त बॉस इमीडिएट बॉस MS वेठो आहे, उन खां पोइ हायर अथॉरिटी वेठी आहे, शिकायत कबी आहे, फिज़िकली बाइट न कबो आहे। जी, जेको ग्रैंड अलायंस तरफ़ां जेको एहतजाज कयो आहे उन में जेके मौजूदु डॉक्टर ऐं पैरामेडिकल स्टाफ आहे उन्हनि इन शइ जो मुतालबो कयो आहे त जेकी असांजी लेडी डॉक्टराणी आहे उनखे तहफ़ुज़ फराहम करे जेको फ्री ऐं फेयर जेको आहे हिन जो जेको आहे जांच कई वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, 30 TV न्यूज़ मेरापुर।